बशीर ख़ान कुरैशी हिकिड़े लीडर हुअण सां गॾु हिकिड़ो कारकुन, सिंध जे क़ौमी जदोजहद जो कारकुन। बशीर ख़ान कुरैशी कॾहिं बि महसूसु न करायो त उहो लीडर आहे। सिंध में जेको वॾेरको ऐं गुंडागर्दी ऐं दहशतगर्दी वारो रिवायतूं ऐं माहौल क़ाइमु करण जी कोशिशि कई वेंदी आहे, नेशनलिज़म जे नाले में, जदोजहदुनि जे नाले में, बशीर उन जे बिल्कुलु बरख़िलाफ़ हो। हू हिकिड़ो नेठो क़ौमी ख़ादम पुटु हो। हू हर ॾुख ऐं हर तकलीफ़ जी घड़ीअ में मादर वतन सिंध जे हिकिड़े वफ़ादार पुट जे हैसियत में मैदान में लहंदो हो। 8 अक्टूबर खां कदकोट खां जंहिं सफ़र जो असां आगाज़ कयो मोहबतुनि पकेड़ण जो, उनखे तोड़ ताईं बशीर ख़ान गुलशन हदीद में जॾहिं असीं पहुतासीं तॾहिं असांजो इस्तक़बाल करे असां सां गॾु हली 19 फरवरी ते जॾहिं चश्मा जहलम लिंक कैनाल ख़िलाफ़ सॼे सिंध में हड़ताल थी, तॾहिं जेको पहिरियों आवाज़ वरनायो अवामी तहरीक जे सॾ ते सो बशीर ख़ान कुरैशी हो। साॻीअ रीति जॾहिं बशीर ख़ान खे गिरफ़्तार कयो वियो कूड़े केस में, तॾहिं संदसि उन आज़ादीअ लाइ जेका हड़ताल कई वई, उनखे जेको पहिरियों सॾु वरनायो सो अवामी तहरीक वरनायो। मुंहिंजी अमड़ जे वफ़ात खां कुझु ॾींहं अॻु में लियाकत हॉस्पिटल में बशीर ख़ान पंहिंजी घरवारी खे वठी उते आयो ऐं अम्मा खे चयईं त जीजी तव्हांजो पुटु ऐं तव्हांजी नुंहुं ही साग जो बोड़ ठाहिया आहिनि ऐं तव्हां सां गॾु मुंहिंजी घरवारी साग खाइणु चाहे थी। अम्मा मूंखे ॿुधायो त मुंहिंजो पुटु ऐं मुंहिंजी नुंहुं मुंहिंजे लाइ साग रधराए खणी आया। बशीर ख़ान सिंध जे हर पॉलिटिकल पार्टीअ में जेके बि चङा माण्हू हुआ, उन्हनि खे कॾहिं बि ॿी पार्टी जो माण्हू सम्झी डील न कंदो हो। हू सम्झंदो हो त इहे मुंहिंजा भाउर आहिनि, मुंहिंजा साथी आहिनि। नतीजतन ॾिसो त सिंध में केतिरा ई माण्हू गुज़ारे वेंदा आहिनि, केतिरा ई कारकुन, केतिरा ई लीडर शहीद थींदा आहिनि, पर जीअं सिंध में बशीर ख़ान जे वफ़ात ते जेको ॾुख महसूसु कयो पियो वञे, उहो सबबु इहो आहे जो हू डाउन टू अर्थ हो, हम्बल हो, न्याज़ वारो, निवड़त वारो, हेठाई वारो, हुन में आऊं आऊं जो मामिलो न हो। हू उथी ॿिए खे जाइ ॾियण वारो, उथी पहिरीं जेको गिलास या बोतल पाणी जी मिलेसि या केरु कोल्ड ड्रिंक आणे ॾिएसि त पहिरीं भरवारे खे ॾियण वारो, पंहिंजी जाइ ॿिए खे ख़ाली करे ॾियण वारो। जेकॾहिं रसूल बख्श पलीअ साहब या इब्राहिम जोए साहब या सोभे ज्ञानचंदाणी जहिड़नि सीनियर सां मिलंदो, गोॾनि ते हथु रखी मिलंदो, इमरान जोखे जी अमड़ खे मथे ते हथु रखी मिलंदो। गुज़िरियल हफ़्ते मूंखे फ़ोन कई रिंकिल कुमारी जे मामले ते, चई तव्हां ज़बरदस्त कमु कयो आहे, असां लाइ हुकुम हुजे असीं गॾु आहियूं। सिंधी न्याणी अगवा थिए, ॿार अगवा थिए, के अमड़ जो बचो खसिजी वञे, बशीर ख़ान पहिरीं सिफ़ में हूंदो। ऐं गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां हुन हिकिड़ो नओं सफ़र करणु पियो चाहियो। आख़िरी गुज़िरियल हफ़्ते जॾहिं मूंसां ॻाल्हायो हुई, मूं चयोमांसि त बशीर आहे मुंहिंजो भाउ दोस्त हो, मूं चयोमांसि बशीर हाणे पाण खे हिकिड़ो ॿियो कमु करिणो आहे, तइलीमी इदारा बंदि आहिनि। मूंखे चई बिल्कुलु तइलीम तबाह थी वई आहे ऐं हाणे पाण ॿई ॼणा इहो कमु शुरू कयूं त शागिर्द तनज़ीमुनि में जेको बाइकाट करे ऐं जेको तालीम हासिलु न करे, उहो शागिर्द तनज़ीम जो मेंबर न हुअणु खपे। मुंहिंजो इहो ॾुखियो कमु आहे, इहो ॾुखियो कमु कंदासीं। संदसि ख़्वाहिश हुई त कराची सिंधियुनि जो शहरु थिए। तव्हां ॾिठो त आख़िरी ॾींहंनि में हुन MQM खे बिल्कुलु भरपूर जवाबु ॾियण लाइ भरपूर तयारी पई कई। नतीजतन ॾिठो त 23 तारीख़ जेको हुन जलसो कयो, उन ते लंडन वारा उन्हनि जा जेके बाबा हुआ सभु कावड़िजी पिया ऐं उन्हनि चयो त जेको कराची में जलसो थियो आहे, इन्हनि में सिंधियुनि ज़्यादती कई आहे। बशीर ख़ान आख़िर में जेको गस अख़्तियार कयो, सो गस हो सिंध जी वॾनि शहरनि ते मालिकी बरक़रार रखण वारो गस। बशीर कुरैशी जे सफ़र खे बरक़रार रखिणो आहे, असांजे हिन भाउ हिन दोस्त जी जदोजहद खे बरक़रार रखिणो आहे। जसकम जे कारकुननि खां असांखे उमेदु आहे त हू सिंध जे समूरी क़ौम जे क़ौमी कारकुननि सां सलाहड़जी उन्हनि सां गॾु बीहंदा। MQM जी दहशतगर्दी हुजे, पंजाब जे हुकुमराननि जी दहशतगर्दी हुजे, सिंधी वॾेरे जी दहशतगर्दी हुजे, क्रिमिनल्स जी दहशतगर्दी हुजे, भताखोरनि जी, ॾोहारनि जी, उन्हनि सभिनी जे ख़िलाफ़ जसकम जे कारकुननि खे, अवामी तहरीक जे कारकुननि खे, सिंध जे आम माण्हू खे उथी खड़ो थियणो आहे। सिंध जे हिन पुट जे हिन वफ़ात खे रायगान नाहे थियणु ॾियणो, बशीर कुरैशीअ जे हिन क़ौमी जदोजहद जे सफ़र खे अॻिते वधाइणो आहे।
ऐं अॼोके इन ॾुख वारे ॾींहं खे अॻिते हली ताक़त में तब्दील करे इन सिंध में सुख जो, आजपे जो, इनकलाब जो नओं ॿिज छटणो आहे, जीअं उन वण जे छांव में बशीर कुरैशी जी तुरबत उन छांव खे महसूसु करे ऐं उनजो रूह आसमाननि ते ॾिसे त जंहिं सिंध जो मूं ख़्वाबु ॾिठो उहा सिंध पंहिंजो उहो वजूद ऐं पंहिंजी साबिया हासिलु करे। बशीर खान कुरैशी जे लाइ जेका जिस्कमारनि 40 ॾींहं सोग मल्हायो आहे ऐं उन्हनि जी पार्टी खां असां सुबुह साण सभ खां पहिरीं ऐलान कयो 7 ॾींहंनि जे सोग जो, बल्कि बशीर कुरैशी जहिड़े जोधे ऐं बहादुर भाउ लाइ ईंदड़ जदोजहद जो हर ॾींहुं सोग जो हूंदो ऐं हर उहो ॾींहुं जॾहिं असीं कामयाबी माणींदासीं उहो बशीर कुरैशी जे ख़ुशियुनि ऐं उनजे सुख ऐं आजपे ऐं शादाबीअ जो ॾींहुं हूंदो ऐं जंहिं ॾींहुं असांखे तकलीफ़ मिलंदी उन ॾींहुं बशीर कुरैशी खे यादि करे उहो सोग जो ॾींहुं।